अस्सलामुअलैकुम दोस्तों, बज़म मेहरान स्टूडियो में हमारे होस्ट साले बबर की पंहिंजी पूरी टीम समेत सलाम पेश करे तो उम्मीद आहे त ख़ुशि हूंदा आबाद हूंदा। दोस्तों अॼु असां वटि जे शख़्सियत वटि मौजूदु आहियूं उहा शख़्सियत यकीनन कंहिं तारीफ़ जी मोहताज न आहे ऐं संदनि जेको कमु आहे उहो शाइरी जे हवाले सां अदब जे हवाले सां ॻाल्हि करियूं त इल्म उरूज़ जा तमामु वॾा ॼाणूं, अरबी ऐं फ़ारसी जा तमामु वॾा ॼाणूं ऐं संदनि किरत जे हवाले सां ॻाल्हि कजे त पाण सॼी ज़िंदगी डॉक्टरी जे पेशे सां उन्हनि जो तालुक़ु रहियो ऐं जेको संदनि वटि इल्मु आहे उहो विराइनि था। ऐं अॼोकी असांजी शख़्सियत सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं। अॼोकी असांजी महिमान शख़्सियत आहिनि मोहतरम जनाब डॉक्टर कर्नल फ़तेह अली टालपुर साहिब जन, जेके पाण अदीब शाइर ऐं वॾा उरूज़ जा ॼाणू आहिनि ऐं पाण रिटायर्ड कर्नल आहिनि। संदनि जेको सदाईं आर्मी में जेको उहिदो रहियो कर्नल जो रहियो ऐं पाण डॉक्टरी जे पेशे सां संदनि सलाड़ियल रहिया। अचो तव्हां सभिनी साईं सां मुलाक़ात करायूं, ॻाल्हि ॿोल करायूं। वालेकुम साईं। वालेकुम सलाम वरहमतुल्लाह। साईं डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां जेको आहे असांखे बज़म मेहरान खे टाइम ॾिनो ऐं तव्हांजो इंतिहाई शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी साईं। मोहम्मद साले तव्हांजो मूं इंतज़ारु पे कयो, तव्हां मूंखां बाक़ाइदा टाइम वरितो ऐं हक़ीक़त इहा आहे त अॼुकल्ह एॾो ख़ुलूस मुश्किल सां थो मिले, तव्हांजे ख़ुलूस जो शुक्रगुज़ार आहियां। महिरबानी साईं। साईं यकीनन कर्नल मीर फ़तेह टालपुर साहब कंहिं तारीफ़ जा मोहताज न आहिनि ऐं पर आउं चाहींदुसि त ख़ानदानी बैकग्राउंड जे हवाले सां, पंहिंजी एजुकेशन जे हवाले सां, पंहिंजे बाबा साईं जे हवाले सां थोरो नाज़रीन सां तारुफ़ कराए छॾींदा त बुनियादी तालीम किथे थी, केतिरी थी, आर्मी में हिकिड़ो शाइर अदीब माण्हू वरी आर्मीअ सां कीअं सलाड़ियो। साईं मटियारी ज़िले में बिटशाह खां ओरियां, मटियारी खां वञिजे थो त बिटशाह खां अॻु में अचे थो खंडू रोड। खंडू रोड खां उतर तरफ़ रस्तो वञे थो, मुंहिंजो ॻोठु थो वञे दरिया खान टालपुर। अवां ॾिसंदा त मटियारी ज़िले में टालपुरनि जा ॿ ॻोठ ई आहिनि। हिकु शेर मोहम्मद ठोड़ आहे, उहो असांजे ॻोठ खां थोरो कुझु वॾो आहे, ऐं ॿियो असांजो ॻोठु आहे दरिया खान टालपुर। असांजे ॻोठ जी इल्मी अदबी हवाले सां जेका मशहूरु शख़्सियत हुई मुंहिंजो वालिद मरहूम इहो अल्लाह बख़्श टालपुर। इतफ़ाक़ आहे उनजी डेथ त 1976 में थी, पर अञा ताईं मूं कुझु ॾींहं अॻु में ॾिठो त शायदि 8वीं क्लास हो, उनजे सिंधी जे मुसनिफ़ीन में अञा ताईं मुंहिंजे पीउ जो नालो अचे पियो, मुसनिफ़ीन में अल्लाह बख़्श टालपुर। त उहो सिंधी ज़बान जो ऐं फ़ारसी जो तमामु वॾे पाए जो अदीब हो। मुंहिंजे वालिद मरहूम फ़ारसी ज़बान मां बि कुझु किताब सिंधी में तर्जुमो कया ऐं पंहिंजे तरफ़ां मज़मून नवेसी, नाटक नवेसी, नाविल, बल्कि हिकु नाविल त परदेसी जो प्यार कंहिं ज़माने में BA जे कोर्स ते बि रखियलु हो, हींअर जी मूंखे ख़बर न आहे। जी हा, अहिड़े नमूने सां रियाज़ी ऐं ग्रामर इहे मुंहिंजे वालिद मरहूम जो। ऐं इहे ई शयूं उन्हनि में वरी मुंहिंजो बि ओतिरो इंट्रस्ट आहे। माण्हुनि खे हैरत थी लॻे त यार हिकु डॉक्टर ऐं फ़ौज जो कर्नल वरी मैथमेटिक्स ते एॾी वई गुफ़्तगू थो करे या ग्रामर ते, पर हाणे इहे मुंहिंजे ख़ानदान मां मूंखे शयूं शिफ्ट थियूं आहिनि, ट्रांसफर थियूं आहिनि। त अंगी साहब उसूलनि सां इहो ट्रेनिंग कॉलेज जेका हूंदी उस्तादनि जी, उन जे कोर्स ते इहो पढ़ाई वेंदो हो अंगी साहब उसूलनि सां। मुंहिंजे वालिद मरहूम काफ़ी PTC जेका त काफ़ी साहबनि जा पंहिंजा पंहिंजा ख़ुदि क़ाइदा ठाहिया, ग्रामर में बि सिंधी ग्रामर ते उनखे मुकमल उबूर हासिल हो ऐं उहो ई ग्रामर उहो मरहूम मूंखे बि सेखारे वियो। मूंखे बि सिंधी ग्रामर, मुंहिंजो किताब बि लिखियलु आहे पर अञा नामुकमल आहे। सो सॼो ॻोठु तक़रीबन मुंहिंजे पीउ जो शागिर्द हो, जो अंग्रेज़नि जे दौर में पाकिस्तान ठहण खां अॻु में टीचर मुक़ररु थियो हो, प्राइमरी टीचर। ऐं 70 जे ॾहाके में एज़ ADIS उनखे उन वक़्त में बीट ऑफिसर बि चवंदा हुआ, अॼुकल्ह शायदि सुपरवाइज़र या अहिड़ो कुझु आहे, त उहो उन पोस्ट तां रिटायर थिया। शायदि मुंहिंजो पीउ नॉन मैट्रिक हो, फाइनल पास हो, मैट्रिक पास हुजे हा त शायदि डायरेक्टर ताईं वञो वञे हा। न मैट्रिक खां मथे, मैट्रिक पास त वॾी ॻाल्हि हुई। मुंहिंजो पीउ त नॉन मैट्रिक हो, पर पोइ बि मतिलबु ऑफिसर रिटायर थियो तइलीम खाते में। त उहो जेको असांजो थोरो ख़ानदान में जरासीम आहिनि अदब जा, त उहे हलंदा पिया अचनि। त मूं प्राइमरी पंहिंजे ॻोठां दरिया खान टालपुर मंझां तइलीम हासिलु कई। उन खां पोइ मिडिल स्कूल बिटशाह में वियासीं, जेको बाद में हाई स्कूल अपग्रेड थियो। मुमताज़ भुट्टो साहब गवर्नर हो, उनखे हाई स्कूल कयो।
त 1976 में मूं मैट्रिक कई ऐं बल्कि मैट्रिक टॉप कई ऐं इंटर हाला मां सरवरी कॉलेज हाला मां कई माशाल्लाह सही ऐं MBBS लियाकत मेडिकल कॉलेज जामसोरे मां त MBBS करे वरी सिविल में नौकरी कान मिली अच्छा त कावड़ में फ़ौज में हलियासीं अच्छा ऐं 2017 में आउं CMS मुल्तान मां रिटायर थियुसि फ़ौज में एज़ लेफ्टिनेंट कर्नल एज ए लेफ्टिनेंट कर्नल जी हा सही सही सो बसि हुन खां पोइ फारिग आहियां वाह वाह न न यकीनन डॉक्टर साहब तव्हांजी त मूं हिसाब तमामु वॾो हिकिड़ो अदब सां तव्हांजो वॾो तालुक़ु रहियो भला ही जेके डॉक्टरी जे हवाले सां हिकिड़ो पहिरियों सुवाल करियूं छो तव्हांजो इहो आहे त चवनि था CMH में ॿियनि हॉस्पिटल्स खां वधीक बहितरीनु इलाजु थींदो आहे हुन में केतिरी सदाकत आहे बहितरीनु इलाज जा ॿ टे मानाऊं आहिनि हिकु त मतिलबु सही इलाज हाणे हर जाइ ते थिए थो किथे बि को डॉक्टर ग़लति इलाज कोन थो करे सही असुल जेको मरीज़ जी सार संभाल हूंदी आहे पेशेंट केयर जंहिंखे असीं चवंदा आहियूं उहा असांजे फ़ौजी अस्पतालुनि में यकीनन ज़्यादा आहे छो त सॼो फ़ौजी इदारो ई आहे डिसिप्लिन वारो सही त जिते ॿिया सभु कम डिसिप्लिन तहत थियनि था उते इहो कमु डिसिप्लिन तहत थिए थो जेकॾहिं किथे का कोताही थिए थी त उनजी पुछागाछ आहे जेका सिविल में घटि आहे असां वटि घणी आहे जॾहिं पुछागाछ आहे त अॻिलो माण्हू ख़्यालु करे ड्यूटी करे थो सही बाक़ी त हाणे इलाजु सिविल में बि ठीकु आहे असां वटि बि ठीकु आहे ऐं असां वटि हिकु तरीक़ेकार सां इलाजु थिए थो ऐं मरीज़ खे असीं इग्नोर नथा करे सघूं सही सही मिसाब ॿोली जे हवाले सां काफ़ी बाम मौजूदु आहिनि सूरतख्ती जेका असांजी रस्मुल ख़त आहे हुनखे ॾिसूं था हुन में आम तौर ते किन अदीबनि जो चवणु आहे त हीअ टोटल 52 अखर ई सिंधीअ जा आहिनि के चवनि था त हिन में हिंदी अरबी ऐं फारसी जा अखर मौजूदु आहिनि तव्हां फारसी ऐं जेको अरबीअ जा तमामु वॾा माहिर आहियो उन हवाले सां तव्हां छा चवंदा ॾिसो अल्फ़ाबेट कंहिं बि ज़बान जी तव्हां खणो त जेका बि मुकमल अल्फ़ाबेट हूंदी आहे उहा सॼी जी सॼी उन ज़बान जी न हूंदी आहे इहो हर ज़बान सां असांजी अल्फ़ाबेट में पहिरीं ॻाल्हि इहो तव्हांखे क्लियर करियां जेको असांखे ॿुधाए थो वञे त 52 अखर आहिनि 52 अखर कोन्हनि 59 या 60 अखर आहिनि अच्छा हा हाणे मां ॾिसो जीम ऐं हे खे मिलाए जे ठहे थो उन हिकु अलॻि अखर शुमार कयो वियो आहे गाफ ऐं हे खे मिलाए घेघोरो ठहे थो उन हिकु अलॻि शुमार कयो वियो आहे रे ऐं हे खे मिलाए जेको आवाज़ु अचे थो उन हिकु अलॻि शुमार कोन कयो वियो माण्हू ऐं माण्हू फ़र्क़ु आहे सही माना में फ़र्क़ु आहे उचार में तलफ़ुज़ में फ़र्क़ु आहे अहिड़े नमूने सां नून जे पोयां हे अचे थी रे जे पोयां हे अचे थी इहे अखर अलॻि जिते आवाज़ु तब्दील थिए थो अवां ॾिसो न असां वटि ज़े ज़ाल ज़्वाद ज़ोए सही इहे केतिरा हिक ॿिए जे सां मिलंदड़ क्लोज़ आवाज़ आहिनि पर मामूली फ़र्क़ जे करे अलॻि अलॻि आवाज़ आहिनि चारई अरबी जा आहिनि जेके असां वटि हलनि पिया अहिड़े नमूने सां सीन आहे से आहे स्वाद आहे सही हिक ॿिए सां मिलनि था पर थोरो फ़र्क़ु आहे जो अलॻि आवाज़ आहिनि हिते हेॾो फ़र्क़ु आहे उनखे अलॻि आवाज़ शुमार कोन कयो वियो हाणे उन में ज़ाहिर आहे जिन वेही अल्फ़ाबेट मुक़ररु कई उन्हनि जी को नियत ते असांखे शक कोन्हे हालात अहिड़ा हुआ ऐं उन कमेटी में ज़ाहिर अंग्रेज़नि जे ऑर्डर तहत ठही मीरा मोहम्मद शाह हो ऐं बाक़ी अदीबनि खां केतिरो मशवरो कयो वियो कोन कयो वियो पर जेतिरो कमु उन्हनि कयो उहो बि क़ाबिले तहसीन आहे पर हाणे उन ॻाल्हि खे ॻंढि ॾिजे क़ुरानी आयत त कोन्हे न त भई बसि थी वियो 52 त 52 जेके अखर आहिनि से मुकमल शुमार कया वञनि त उन में तव्हां ॾिसंदव त 7 या 8 अखर आहिनि जेके ख़ालिस सिंधीअ जा आहिनि सही बाक़ी अखर उहे आहिनि जेके हिंदी जा बि आहिनि हिंदी या संस्कृत जा ऐं फारसी जा बि आहिनि अरबी जा बि आहिनि त उन्हनि खे जेको सो सभिनी खे शुमार कयो वञे अल्फ़ाबेट जे हवाले सां लिखण में बि तव्हां ॾिसो न अल्फ़ाबेट जी ॻाल्हि कई जिन जेके आवाज़ हे मिलाइण सां ठहनि था जी तव्हां थे थंब ते जे पोयां हे मिले थी त थे जो आवाज़ थो निकिरे सही पे पलो पे जे पोयां हे मिले थी त फे जो आवाज़ थो ठहे पीथो त अहिड़ा जेके आवाज़ ठहनि था हे मिलाइण सां उन खे हिननि 4 नुक़्ता ॾिना सही पर इहो क़ाइदो अॻिते न हले सघिया जी गाफ सां घोड़ो उते इहो क़ाइदो कोन हली सघियो जे झिरकी जीम ते उहो क़ाइदो कोन हली सघियो अहिड़े क़िस्म सां उते बि हिननि खां ग़लतियूं थी वियूं पर वरी ॻाल्हि कंदुसि असांखे हुननि जी नियत ते शक कोन्हे हिकिड़ो इब्तिदाई कमु हू करे विया असांखे हुनखे अॻिते हलाइणु खपंदो
सही इन फील्ड में कंहिं बि इहो कमु कोन कयो त असां इन में का तब्दीली करियूं, इम्प्रूवमेंट करियूं। हींअर त सोशल मीडिया ऐं शयूं घणियूं पखिड़िजी वियूं आहिनि जो उन्हनि खे तब्दील करण में थोरो ॾुखियो थो लॻे। ॾुखियो थो लॻे, बिल्कुलु उन वक़्त में छापखाना हूंदा हुआ, थोरी शयूं हुयूं त जेकॾहिं असां जूं अॼु खां 30 साल 40 साल 50 साल अॻु में जीअं पाकिस्तान ठहियो हो त इन कम में कंहिं हथु विझे हा सही त इहो ग़लतियूं जेके से दुरुस्त थी वञनि हा, दूर थी सही वञनि हा। सही त हाणे जेका अल्फ़ाबेट असांजी आहे बसि इहा हले पई। हा ऐं साईं इन में ॾिसो कुझु अखरनि जी णे आहे, उन सां को लफ़्ज़ शुरू कोन थो थिए। रे आहे, उन सां को लफ़्ज़ शुरू कोन थो थिए। ñे मुञ आहे, उन सां को लफ़्ज़ शुरू कोन थो थिए। इहे जेके कुझु अखर आहिनि असां वटि 2 या 4 त इहे कहिड़े हवाले सां हुन में ॻंढिया विया आहिनि? हर अखर सां लफ़्ज़ जो शुरू थियणु ज़रूरी न आहे। अच्छा ही दुनिया में ॿियूं ॿोलियूं हुजूं मूंखे ख़बर न आहे, पर मुंहिंजे मालूमात मुताबिक़ वाहिद ज़बान उर्दू आहे जेका वेही ठाही वई। वठो ज़बानूं ठाहिबियूं न आहिनि, ठहंदियूं आहिनि। ठहंदियूं आहिनि, हा कल्चर जो जेको सकाफ़त जो सफ़र आहे उन में ज़बान ख़ुदि ठहंदी आहे। सही मुख़्तलिफ़ आवाज़ थींदा आहिनि, कंहिं शइ जो को आवाज़ थियो, कंहिं शइ जी का शकिल थी, कंहिं शइ जो को रंग थियो, उहे आवाज़ रंग शकिलियूं उन्हनि खे ॾिसी आवाज़ ठहे थो, उहो मुरवज थी थो वञे। मुरवज थी थो वेही ज़बान ठाहिबी न आहे। सही त हाणे इहे जेके आवाज़ ख़ुदि ब ख़ुदि अची विया, केरु जेकॾहिं वेही ठाहे हा त पोइ अहिड़ा लफ़्ज़ ठाहे हा जेके ñे सां रे सां शुरू थियनि हा, सही पर इहे अखर असांजे लफ़्ज़नि में मौजूदु आहिनि सही त उन्हनि खे असीं अल्फ़ाबेट मां त नथा कढी सघूं, अल्फ़ाबेट सही में शामिल आहिनि। बाक़ी ॿियनि ज़बानुनि में बि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन खां अॻियां कोन अखर शुरू थियनि, सही त असां वटि बि आहिनि। बिल्कुलु। साईं उरूज़ जी ॻाल्हि करियूं, यकीनन तव्हां इल्म उरूज़ जा वॾा ॼाणो आहियो। उरूज़ जा असां वटि जेके मापा आहिनि उहे चवनि था त उरूज़ असां वटि अरबस्तान खां आयो। भला तव्हांजे उन में नॉलेज में इहा शइ आहे त सिंध में अरबनि खां पहिरीं को इल्म उरूज़ मौजूदु हो शाइरीअ जे मैदान में? न, मुंहिंजे ख़्याल में त ईअं कोन हो। असां वटि जेको हो छंद वधिया चंद विद्या ते शाइरी कई वेंदी हुई। ॾिसो हाणे उरूज़ या छंद वधिया शहर खे शहर हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखे मख़सूस क़ाइदनि कानूननि खां ॿाहिरि तव्हां नथा वञी लिखी सघो। गज़ल खे ख़ासि तौर ते न, जेका हर शइ शाइरी जेका बि आहे, जेका बि शाइरी जेका बि शाइरी आहे, जेकॾहिं लोक शाइरी आहे त उन जा बि कुझु उसूल ऐं मता आहिनि, सही ठीकु आहे न। ऐं जेका असांजी लोकल सिन्फ़ूं आहिनि उन्हनि जा पंहिंजा उसूल ऐं मता आहिनि। जेके इम्पोर्टेड सिन्फ़ूं आहिनि, गज़ल बि इम्पोर्टेड आहे, सही असांजो पंहिंजो न आहे। त उन्हनि जा क़ाइदा कानून आहिनि, उन्हनि खां हटी करे असीं नथा वञी सघूं। त क़ाइदा कानून अॻु में बि हुआ, पर हाणे हीउ जेको उरूज़ आहे इहो असां वटि आयो। मूं त ईअं पढ़ियो आहे त असां वटि जेको हाला जो ख़लीफ़ो गुल मोहम्मद गुल हालाई, इहो उरूज़ जो पहिरियों शाइर हो सिंधी ज़बान जो। अच्छा त बहरहाल इहो ज़मानो हो जे असांजे सिंधी शाइरनि उरूज़ ते लिखणु शुरू कयो ऐं तक़रीबन इन ई दौर में हिंदी ज़बान में यानी उर्दू वग़ैरह में बि उरूज़ ते इन ई दौर में लिखियो वियो आहे। त उरूज़ उन खां अॻु में मौजूदु कोन हो, पर शाइरी हुई जेके शाइरी जा क़ाइदा कानून छंद वधिया मुताबिक़ हुआ, या जेके लोक शाइरी जा जेके पंहिंजा मता ऐं उसूल आहिनि उन मुताबिक़ शाइरी हली पई। सही यकीनन सिंध जे अंदरि शाइरनि वॾा वॾा शाइर गुज़रिया आहिनि ऐं उरूज़ जा ॼाणू वॾा गुज़रिया आहिनि, पर अॼु बि बुनियादी तौर ते ॾिसूं त सरकारी सतह ते स्कूलनि जे अंदरि कॉलेजनि जे अंदरि अहिड़ो को पीरियड मौजूदु कोन्हे, अहिड़ो को निसाब मौजूदु कोन्हे जंहिंमें उरूज़ सेखारियो वञे, शाइरी ॾांहुं माण्हुनि खे राग़िब कयो वञे, अदब ॾांहुं माण्हुनि खे राग़िब कयो वञे। उन हवाले सां छा चवंदा त वाक़ई गवर्नमेंट सतह ते अहिड़ो को इनक़ाद थियणु घुरिजे या न? साईं भुट्टे साहिब जे दौर में त इन हवाले सां कुझु क़दम खयां विया। इहा आहे सिंधी अदबी ॿोली जो बाख़्तियार इदारो। इहो इन्हनि ई मक़सदनि तहत ठाहियो वियो हो, सिंधी ॿोली खे फ़रोग़ ॾियण जे लाइ। ज़ाहिर फ़रोग़ ॿिन्ही शयुनि खे थींदो, नसर खे बि थींदो, नज़म पूरे अदब खे फ़रोग़ थींदो। हाणे उहो इदारो पंहिंजो कमु केतिरो करे पियो, ठीकु करे पियो, कोन पियो करे, उन ते आउं कोन थो ॻाल्हायां। जेके असांजी यूनिवर्सिटीज़ आहिनि, सभिनी यूनिवर्सिटीज़ में सिंधी जो शूबो मौजूदु आहे, बल्कि ॿियनि सूबनि में बि सिंधी जो शूबो मौजूदु आहे। मुल्क खां ॿाहिरि ॿियनि मुल्कनि में बि यूनिवर्सिटियुनि में सिंधी जो सब्जेक्ट पढ़ायो वञे थो, इंडिया में पढ़ायो वञे थो। असुलु ॻाल्हि इहा आहे असां वटि अहलियत जो मसइलो आहे। मूंखे यादि आहे, बल्कि मुंहिंजी शाइरी जी शुरूआति ईअं थी त आउं 7हें दर्जे में हुयुसि, मुंहिंजो भाउ मूंखां वॾो 9हें दर्जे में हो। उन वक़्त में 9हें दर्जे जे सिंधी जे सब्जेक्ट में जेको शाइरी जो पोर्शन हूंदो हो
त नज़्म खां पोइ जेके आख़िर में सुवाल थींदा आहिनि सही आहे। त हिकिड़ो सुवाल तो शहर में हिन हा गज़ल जो वज़न कहिड़ो आहे अच्छा ऐं इन जा के ॿ मिसाल ॾियो। हिकिड़ो अब्दुल हुसैन सांगी जो गज़ल हो कया कारनामा असां कहिड़ा कहिड़ा, ऐं हिकिड़ो नवाज़ अली न्याज़ जो हो त छॾे विया मूंखे गुरबत में ज़मी वारा ज़मा वारा। हा त मुंहिंजो पीउ मरहूम आयो त मुंहिंजे भाउ खां पुछियईं हिननि सुवालनि जे बारे में, त चई इहो त उस्ताद कोन पढ़ायो आहे। त मुंहिंजे पीउ मुस्कुराए ॾिनो, चई अलाए तुंहिंजे उस्ताद खे बि ख़बर आहे अलाए कान्हे ख़बर। पोइ चई खणी अचु कापी पेन। आऊं गॾु वेठो हुउसि सेखारियईं त मुंहिंजे भाउ खे जेके टे बहर बुनियादी तकारुब हज़िज ऐं रमल यानी फ़ऊलुन मुफ़ाइलुन ऐं फ़ाइलातुन, इहे टे वज़न मुंहिंजे भाउ खे सेखारियईं। आऊं गॾु वेठो हुउसि। हुनखे त उन वक़्त में सही सम्झ में कोन आया, बाद में सम्झी वियो, हाणे उहो बि शेरो शाइरी करे थो, ॾाढी सुठी थो करे। पर मूं ॿिए ॾींहं खां शेर लिखणु शुरू कयो। अच्छा हा, ऐं 7 दर्जे में हुउसि, इहो 1973 जो ज़मानो आहे। त हाणे इहे सुवाल उन निसाब में मौजूदु हुआ। सरकार इहो करे सघे थी न, असांजे जेके सिंधी टेक्स्ट बुक बोर्ड वग़ैरह उनजो इहो कमु आहे। हाणे उहो उस्तादनि में अहलियत आहे त उन ख़बर पए थी जेको गज़ल आहे या नज़्म आहे इन जी छा तरकीब आहे। इन त उस्ताद वीचारा असांजा अमां ॾिसो त पुराणा उस्ताद तमामु क़ाबिल हूंदा हुआ, बल्कि असां वटि सिंधी ज़बान में सुठा अदीब रहिया ई उहे आहिनि जेके उस्ताद हुआ। मुंहिंजो पीउ बि उस्ताद हो, डॉक्टर नबी बशान बलोच केरु, उहो बि उस्ताद हो। लेवल जो फ़र्क़ु आहे न, कोई प्राइमरी लेवल जो आहे, कोई यूनिवर्सिटी लेवल जो आहे, आहिनि त उस्ताद। त उहे उस्ताद क़ाबिल हुआ। शाइरी आहे त न उन में को काफ़े जो क़ाइदो कानून आहे, न उन में बहर वज़न आहे, लफ़्ज़नि जा उचार बिगड़िया पिया आहिनि। अक्सर तव्हां मुशाइरे में ॾिसंदा आहियो, मूं मुश्किल सां को शाइर ॾिठो आहे जेको दुनिया जे लफ़्ज़ खे सही इस्तेमालु कंदो। दुनिया ऐं दुनिया, हालांकि इहो असीं रोज़ानो दुआ घुमंदा आहियूं, रब्बना आतिना फ़िद दुनिया हसन, दुन ऐं या दुनिया कोन्हे, नून दाल सां गॾु आहे, या अलॻि आहे। असीं नून ऐं या खे गॾे था पढ़ूं, दुनिया था करे पढ़ूं। सभिनी शाइरनि ज़्यादातर दुनिया 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 कोन्हे, दुनिया आहे। ॿिन्ही जे वज़न में, आवाज़ में, तलफ़ुज़ में फ़र्क़ु आहे। इहो मूंखे नंढो मिसाल ॾिनो। अहिड़ा अलाए केतिरा असां एतिरे क़दुरु हाणे शाइरी में बि ईंदो ऐं नज़म थो पेश करे, हालांकि नज़म कोन्हे, नज़्म आहे। जॾहिं अव्हां खे सही जो नालो ई कोन थो अचे हुन शइ जो, उहा तव्हां अॻिते छा लिखंदा। त हाणे असांजो शाइर चए थो त बसि मूंखे शाइर सॼो ऐं वाह वाह करियो, बाक़ी शाइरी सिखणु मुंहिंजो कमु कोन्हे। इन मामले में वरी उर्दू वारा, हालांकि उर्दू शाइरी में बेशुमार ग़लतियूं आहिनि, काफ़ियुनि जो को ख़्यालु कोन कंदा आहिनि, बहर वज़न जो गंद करे छॾींदा आहिनि। पर हुननि में शायदि हिकु त उहो मुशाइरे में हिक ॿिए खे एॾो दाद ॾींदा, फुज़ूल तरीन शेयर हूंदो, पर उर्दू वारा दाद एॾो ॾींदा जो बसि खणी छॾींदा। ऐं ॿियो त हू बहर वज़न जी कुझु तरबियत वठनि था ऐं कंहिं मुशाइरे में शेयर पढ़णु या सोशल मीडिया वग़ैरह रखण खां अॻु में इस्लाह कराईंदा आहिनि, चेक कराईंदा आहिनि किथे का बहर वज़न जी काफ़े जी ग़लती, जेको हुनजे हिसाब सां आहे। बाक़ी हू कानूनी तौर ते हुन में घणियूं ग़लतियूं अची वियूं आहिनि, काफ़ियुनि में हेॾां होॾां, उहो अलॻि बस आहे। त असां वटि माण्हुनि खे चिड़ थी वठे, चङा ख़ासा सीनियर, हाणे आउं नालो कोन थो वठी सघां, वठण बि न खपे, पर अव्हांखे अॼु नाला जेकॾहिं मूं वरिता तव्हांखे हैरत लॻंदी, यार इहो माण्हू बि एॾियूं ग़लतियूं करे थो। काफ़ियुनि जूं ग़लतियूं हिकु वज़न मां ॿिए वज़न में हलियो वेंदो, ख़बर ई कान पवंदी। असां हाणे जेके सीनियर तरीन माण्हू, उन्हनि जो इहो हाल आहे त असां हिकिड़े आम नओ आमोज़ माण्हू खे कहिड़ी मयार ॾियूं। इहा नसर में असां वटि इहा तक़रीबन हालत आहे, रुॻो शाइरी में कोन्हे। ऐं मुंहिंजा त ॿई फील्ड्स आहिनि, त होॾां बि इहा हालत आहे। साईं, अरबी ऐं फारसी जी जेका शाइरी जा काफ़ी असर मौजूदु आहिनि असांजी शाइरीअ ते, सिंधी शाइरीअ ते, उन हवाले सां काफ़ी जेके वज़न पूरो करण लाइ माण्हू लफ़्ज़ चूंडे रखनि था। इवन काफ़ी ॿोलियुनि जा लफ़्ज़ असीं इस्तेमालु करियूं था पंहिंजी शाइरीअ में, कॾहिं वज़न पूरो करण लाइ, कॾहिं रदीफ़ पूरो करण लाइ, कॾहिं काफ़ियो पूरो करण लाइ। छा इहा जेका टेक्निक आहे इहा सही आहे ॿोलीअ जे लाइ या न? ॾिसो, बुनियादी तौर ते असां हिनखे सही बि चई सघूं था, ग़लति बि चई सघूं था। असुल हिकिड़ो ट्रेंड जी ॻाल्हि आहे। जॾहिं मूं शाइरी शुरू कई, 70s वारो ज़मानो हो, त उन वक़्त में जेको शाइर ज़्यादा ॾुखिया लफ़्ज़ इस्तेमालु करे, यानी अरबी फारसी जा, उहो सुठो शाइर सम्झो वेंदो।
बाद ॻाल्हि में मुंहिंजी शाइरी ॾाढी ॾुखी हा बाद में इमदाद हुसैनी वग़ैरह वारनि जी कोशिशुनि सां वरी इहो ट्रेंड चेंज थियो त ख़ालिस लफ़्ज़ इस्तेमालु करियो। सही उन्हनि वरी उन ट्रेंड जो हिकिड़ो इहो नुक़सानु थियो त ख़ालिस जे नाले सां वरी हिंदी ज़बान जा लफ़्ज़ शामिल थी विया ऐं ॿिया पंहिंजा अजीब उल्टा सीधा ऊट पटांग लफ़्ज़ बि माण्हू ठाहे हणी छॾिया। उहो ट्रेंड बि ठीकु कोन हो। त आउं थो चवां हिन में तवाज़ुन हुअणु खपे। सही ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ हाणे ॾिसो कुदरती तौर ते हिकु ॿोली जो ॿी ॿोली ते असरु थिए रुॻो इहो सिंधी सां कोन्हे, सभिनी हर ॿोलियुनि ॿोली सां थिए थो। ऐं जीअं असांजी कम्युनिकेशन वधे थी, मीडिया तरक़ी करे थो त उहो असरु अञा बि वधे थो। सही फ़ारसी जो असां ते इन करे असरु आहे जो फ़ारसी अदबी ज़बान आहे। सही असांजे मदरसनि में बि अञा फ़ारसी पढ़ाई वञे थी त उन वक़्त में फ़ारसी स्कूलनि में पढ़ाई वेंदी। असां वटि जेको असांजे टालपुरनि जो दौरे हुकूमत रहियो आहे त उन में फ़ारसी सरकारी ॿोली हुई। सरकारी ॿोली बल्कि उन वक़्त में हिकिड़ी सिराइकी जो चवणी हूंदी त फ़ारसी घोड़े चाढ़सी, घोड़े चाढ़सी आहे मतिलबु जंहिंखे फ़ारसी ईंदी उनखे उहिदो मिलंदो उहो हो। मिलंदो सही आहे त टालपुरनि जी हिकिड़ी एफिलिएशन हुई शिया हुअण जे करे ईरान सां, ऐं फ़ारसी सां हिकिड़ी एफिलिएशन हुई। हा। त उन फ़ारसी जे करे ऐं फ़ारसी जो तव्हां अदब ॾिसो न, हाफ़िज़ शिराज़ी, शेख सदी ऐं वाह हिकिड़ा वॾा वॾा इहे गुलिस्तान बोस्तान अञा ताईं पढ़ाया वञनि था। त उन जे करे अरबी ज़बान जो इन करे असरु थियो जो असीं मुस्लमान आहियूं, मुस्लमान असांजो सॼो मज़हबी लिटरेचर अरबी में आहे। त उन ऐं अल्फ़ाबेट असांजी ठाही वे तो अरबी रस्मुल ख़त खे साम्हूं रखी साम्हूं रखी ठाही वेई। देवनागरी खे छॾे जेको असीं हिन ते शिफ्ट थियासीं त उन मुस्लमान हुअण जे करे अरबी जा अखर आंदा विया ऐं लिखणी बि अची वई असां वटि। त उनजो असरु थियणु इहो बि नेचुरल ॻाल्हि हुई। ऐं कुझु ॿियनि ॿोलियुनि जो हिंदी ॿोली जो असरु त हूअं ई थींदो, असांजी पीढ़ साॻी पई अचे ऐं हिंदुनि सां एतिरो अर्सो गॾु रहिया आहियूं, हिकु भरे सगीर में रहूं पिया, त उहा बि नेचुरल ॻाल्हि आहे। ऐं त तव्हां मूंसां गॾु वटि मुशाइरनि में रहिया आहियो त अंग्रेज़ी लफ़्ज़ बि इस्तेमालु अंग्रेजी कंदा, इस्तेमालु उहे लफ़्ज़ जेके असां आम इस्तेमालु करियूं था, सही हा जेके आम लफ़्ज़ अंग्रेज़ी असीं इस्तेमालु कयूं था उहे आम इस्तेमालु कयूं। जॾहिं हेतिरनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ असीं इस्तेमालु करियूं था त अंग्रेज़ी बि असीं आम ॻाल्हाइण में जॾहिं इस्तेमालु करियूं था त उहा शाइरी में छो नथी अचे। जीअं जीअं गिलास असीं इस्तेमालु करियूं जी था, हा, टीवी इस्तेमालु करियूं था, मोबाइल इस्तेमालु करियूं हा था, इंटरनेट फेसबुक इहे लफ़्ज़ इहे सभु अंग्रेज़ी जा लफ़्ज़ अंग्रेजी आहिनि। लफ़्ज़ आहिनि सही त इहे लफ़्ज़ इन्हनि इस्तेमालु करण में पर इन जी बिल्कुलु भरमार कजे ऐं असुलु ॿोली लिखी वञे इहो बि ठीकु कोन्हे। सही त शाइर जो या अदीब जो कमाल इहो आहे। ॾिसो छा थियो, तव्हां था चओ न लफ़्ज़नि जी या वज़न जी पूराई जे लाइ इहो फ़न त हुअणु खपे न। फन हुअणु तव्हां हिकिड़ो शेयर लिखो था, तव्हां ॾिसो था त वज़न में गड़बड़ थी वई। सही हाणे वज़न खे ठीकु करण जा ॿ टे तरीक़ा हूंदा आहिनि, या त लफ़्ज़नि जी तरतीब बदिलाए अॻे पोइ करियो वज़न सही थी वञे, या लफ़्ज़नि खे बदिलाइबो, उन जा मुतबादिल लफ़्ज़ आणिबा। हाणे उन पंहिंजे ॿोली जे अंदरि मुतबादिल लफ़्ज़ या अरबी जो को मुतबादिल लफ़्ज़ या फ़ारसी जो, उन्हनि ज़बानुनि जी ॼाण तव्हांखे हूंदी त तव्हां करे सघंदव न। सही बिल्कुलु। त उहो ज़बानुनि जेके असांजा पुराणा शाइर हुआ 60 जे ॾहाके या उन खां अॻु वारा, उहे सभु फ़ारसी ॼाणंदा हुआ। सही काफ़ी उन्हनि मंझा हुआ जेके अरबी पिणु ॼाणंदा हुआ। फ़ारसी सभिनी खे ईंदी हुई, फ़ारसी पढ़ाई वेंदी हुई। मुंहिंजो वालिद मरहूम या जेके वॾा असांजा टालपुर हुआ उहे पाण में ॻाल्हाईंदा हुआ फ़ारसी, में कचहरी वेही फ़ारसी में कंदा हुआ। सही एतिरी आम हुई असां वटि फ़ारसी। ऐं फ़ारसी ॾुखी ज़बान आहे, अरबी तमामु ॾुखी आहे, फ़ारसी तमामु आसान आहे। अच्छा ऐं असां हाणे आउं बलोच आहियां, असांजी बलोची ज़बान या पश्तो ज़बान इहे ठहियूं बि फ़ारसी मां आहिनि। अच्छा साईं, हाणे एजुकेशन यकीनन ख़ुश्क मौज़ू आहे ऐं साईं मीर फ़तेह टालपुर साहिब सां वेठा आहियूं ऐं को अलाह जे ॾिने मां को गज़ल, को नज़म, को वाई का असांखे असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त वरी अॻिते हलंदासीं। हिकु दफ़ो दिलि जो थीफ थी वेंदुसि, थीफ यानी चोर, हिकु दफ़ो दिलि जो थीफ थी वेंदुसि, उन खां पोइ ख़ुदि शरीफ़ थी वेंदुसि। वाह 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 वाह। तूं थो विरची संदम वज़ाहत खां, तूं त विरची संदम वज़ाहत खां, हाण बिल्कुलु ब्रीफ थी वेंदुसि। ब्रीफ थी, वाह 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 वाह। गॾु जे हूंदे रबी उथी रहंदुसि, रबी हो, गॾु न हूंदे ख़रीफ़ थी वेंदुसि। वाह 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 वाह। रबी ऐं ख़रीफ़ माण्हू फ़सुल आहिनि। वाह वाह। इश्क में आहियां न उहिदेदार, इश्क में आहियां न उहिदेदार, साथ ॾींदे त चीफ़ थी वेंदुसि। वाह 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 वाह। साथ ॾींदे त चीफ़ थी वेंदुसि। कुर्बतूं जंहिंमें काफ़िया सहसे, काफ़िया सहसे, मां अकेलो रदीफ़ थी वेंदुसि। वाह 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 वाह। हीअं बि नाहे त के ॿ बैत लिखी शाह अब्दुल लतीफ़ थी वेंदुसि। वाह वाह वाह, तमामु बहितरीन। मूं ते कर पंहिंजी दस्तख़त मुख़लिस, तूं कलम थी
मां लीफ थी वेंदुसि। लीफ थी वेंदुसि। वाह 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 वाह। साईं यकीनन ज़िंदगीअ जो एॾो वॾो अरसो गुज़ारे आया आहियो। भला के अदबी इदारा ठाहिया, के इदारनि में उहिदेदार रहियो, सर्विस दौरान या सर्विस खां पोइ? सर्विस मुंहिंजी अहिड़े इदारे में रही आहे सही जिते इन्हनि शयुनि ते में आउं पार्टिसिपेट नथो थी सघां, पाबंदी आहे। सही उन हूंदे बि आउं जॾहिं ईंदो हुउसि छुटी त मुशाइरनि में बि शिरकत कंदो हुउसि ऐं मुंहिंजी शाइरी फेसबुक वग़ैरह में बि छपबी हुई। बसि इन खां वधीक कुझु न थी करे सघियुसि। सही। त रिटायरमेंट खां पोइ थोरी एक्टिविटी वधी वई आहे, हाणे मुशाइरा वग़ैरह आहिनि। बाक़ी अॻु में जेको तव्हां उहिदनि वग़ैरह जी ॻाल्हि कई त थोरो अरसो विच में ठही हिकिड़ी रहबर अदबी सोसाइटी, रहबर अदबी अञा आउं सोसाइटी। फ़ौज में कोन वियो हुउसि, सही उनजी थोरो अरसो मेंबर रही, पर उनजी का एक्टिविटी कान थी सघी सही ऐं ख़बर न आहे हाणे को वजूद अथसि बि सही या सही कोन्हे। सही बाक़ी ॿी का असांजे इलाइक़े में उन वक़्त में उहो मोबाइल वारो ज़मानो त हो कोन, सही टेलीफोन कम्युनिकेशन घटि हुई, त असांजे पासे त का एॾी का बि तनज़ीम बि कान हुई। हाणे सिंधी अदबी संगत जो मेंबर बि आहियां ऐं अच्छा बिदशाह शाख जो सेक्रेटरी बि रहियो आहियां माशाअल्लाह। ऐं मटियारी जी कारवानी अदब जो मेंबर आहियां। वधीक उन खां पोइ मुंहिंजी एक्टिविटी कोन्हे। सोशल मीडिया ते एक्टिविटी आहे। सही इन फ़ौज में रहण जे करे माण्हुनि सां एतिरो आउं मुतारिफ़ न आहियां। सही माण्हू मूंखे सोशल लाइफ माण्हू जी घटि माण्हू कोन था सुञाणनि मूंखे। सही सोशल लाइफ अञा मुंहिंजी ज़्यादा आहे। अदबी जेको एक्टिविटीज़ आहिनि माण्हू खे घणनि खे ख़बर ई कान्हे फ़तेह अली टालपुर केरु आहे। सही जॾहिं का मुलाक़ात थिए थी त पोइ उहो उनखे ख़बर पवे थी। सही ठीकु आहे। ऐं ॿियो माण्हू अहमियत घटि था ॾियनि त यार केरु वेही कंहिंखां उरूज़ सिखे, केरु कंहिंखां वेही काफ़िरो, बसि ठीकु आहे हलनि पिया। सही तनज़ीमूं असांजूं आहिनि जेके हलनि पियूं। हाणे आउं हींअर इन जो मेंबर आहियां सिंधी अदबी संगत जो। त सिंधी अदबी संगत जो जेको तव्हां ॾिसो सेक्रेटरी आहे, मरकज़ी सेक्रेटरी, उन वीचारे खे का ख़बर कान्हे अदब छा आहे। नूर झाकराणी का बहर वज़न जी शेरो शाइरी पंहिंजे मटियारी जे मुशाइरे में बि आयो। त असांजो इंटरव्यू मूं कयो आहे। जी हाणे असांजे इन्हनि तनज़ीमुनि जो इन लेवल ते इहो हाल आहे। हीअ उहा तनज़ीम आहे जंहिंजो कॾहिं इमदाद हुसैनी सेक्रेटरी रहियो, ताज जोयो हो, सही हा इन क़िस्म जे लेवल जा माण्हू रहिया हुआ। सही अहमद सोलंगी रहियो, उन जाइ ते फुल अची वियो जंहिंखे का ख़बर कान्हे। हीअ अची नूर चाकराणी, इहो सी ख़बर न आहे जो इन ताज तरफ़ वञूं पिया। सही ॿियो रुगो फेस वैल्यू हुजे माण्हूअ जी, बसि फेस वैल्यू हुजे ऐं वाह वाह थी ठली। असीं वाह वाह वारा आहियूं, हींअर लाइक वारा आहियूं, वाह वाह वारा। बिल्कुलु सही। साईं अरबी ॿोलीअ जे हवाले सां, फारसी ॿोलीअ जे हवाले सां अव्हांखे तमामु वॾी नॉलेज आहे ऐं यकीनन अव्हां भला इहो किथां सिखिया वरिती या को तव्हांजो शौक़ु हुयो या अरबी ऐं फारसी में तव्हां कहिड़ा कहिड़ा कम कया आहिनि? आउं अरबी फारसी समेत मूं 7 ज़बानुनि में शाइरी कई आहे। माशाअल्लाह ज़बरदस्त। जंहिंमें अंग्रेज़ी बि आहे, सिंधी ऐं सराइकी त मुंहिंजो मादरी ज़बानूं आहिनि, उर्दू में बि कई अथमि ऐं फ़ौज में वञण खां पोइ मूं पंजाबी ज़बान में बि शाइरी कई। ऐं हाणे अरबी त असां स्कूल में पढ़ी, जेका 6, 7, 8 में पढ़ाई वञे थी। सही। मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजो पीउ वालिद मरहूम ग्रामर जो माहिर हो। सही। आउं अञा 7, 8 में हुउसि त आउं तंहिं वक़्त में बि दावा कंदो हुउसि मूंखे ग्रामर फुल थो अचे। अच्छा। तव्हांखे पंहिंजी ज़बान जो ग्रामर ईंदो न, तव्हां ॿी कंहिं बि ज़बान खे सम्झण में तव्हांखे तकलीफ़ कान थींदी। सही। ही किताबु आहे, जेकॾहिं सिंधी में इस्म आहे त ॿी कंहिं ज़बान में, हर ज़बान में इस्म मिलंदो। ईअं कोन्हे ॿी कंहिं ज़बान में ज़बान में ज़मीर बणिजी वेंदो, कंहिं में फ़इल थी वेंदो, कंहिं में ईअं कोन्हे। इस्म आहे त उहो इस्म ई रहंदो हर ज़बान में। त पंहिंजी ज़बान जो ग्रामर तव्हांखे ईंदो, तव्हांखे ॿी ज़बान। मूंखे अरबी सिखण में इन करे आसानी थी, मूंखे सिंधी ग्रामर आयो थिए। अरबी मुश्किल ज़बान आहे। सही। मतिलबु ही उहा ज़बान आहे जंहिंमें ॿ बि जमो कोन्हे। हर ज़बान में हिक खां पोइ जमो थो शुरू थिए, अरबी ज़बान में ॿ खां पोइ थो जमो शुरू थिए। अच्छा। ॿ जमो कोन्हे, तस्नीयो। हाणे उन जो पूरो सीगो ई अलॻि आहे। मिसाल तौरु, मिसाल किताब आहे। हाणे किताब जॾहिं चऊं था त हिकु किताब आहे, हिकु किताब आहे। जॾहिं किताबान या किताबैन चऊं था त ॿ किताब। कुतुब था चऊं त पोइ ॿिनि खां वधीक। कुतुब था चऊं त ॿिनि खां वधीक। ठीकु आहे। बिंत धीअ,
बिनतान या बिनतैन यानी ॿधियूं, वधियूं। बनात ॿिनि खां वधीक। सही। त उते हाणे उनजो पूरो सीगो हिकिड़ो शामिल थी वियो। ॿियो ही उहा ज़बान आहे जंहिंजी ज़बर ज़ेर जी तब्दीली सां पूरो सीगो चेंज थी थो वञे। सही। मिसाल आउं थो चवां त कतब तो, मूं लिखियो। सही। हाणे आख़िरी ते पेश आहे कतब तो, मूं लिखियो। इन पेश खे आउं ते ज़बर थो ॾियां कतब त तो लिखियो। अच्छा। उहो मर्द, जेकॾहिं साम्हूं वारी औरत आहे इन तो लिखियो, जंहिंखे आउं तो थो चवां औरत आहे कतब ते। कतब ते साॻिया अखर आहिनि, रुॻो आख़िरी पेश मां ज़बर ऐं ज़ेर थी वई। या वरी जज़म अची वई, बे ते ज़बर अची वई त कतबत, हुन औरत लिखियो। साॻिया अखर आहिनि, रुॻो ज़बर ज़ेर सां तव्हांजो मुतकल्लम मां हाज़िर, हाज़िर मां ग़ाइब, टई सिगा फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन टई हुन में अची विया। सही। त इहा पर बहरहाल उहा ॾुखी कान्हे, का बि ज़बान ॾुखी त आहे कान। त हिकु त उहो 6, 7, 8 में मूं सिखी। ॿियो असांजो ॻोठ जो कुझु मज़हबी माहौल हो। मुंहिंजो मज़हब सां तमामु घणो इंट्रेस्ट आहे, अल्हम्दुलिल्लाह मूं मज़हब जो तमामु घणो मुतालियो कयो आहे, माशाअल्लाह। क़ुरान हदीस जो, तफ़ासीर जो। त असांजो थोरो शिया सुन्नी चकर हो ॻोठ में। उन हवाले सां मूंखे कुझु एक्स्ट्रा मुतालियो करणो पियो मज़हब जो। एतिरे क़दुरु जो आउं जॾहिं आख़िरी साल MBBS में हुउसि त मुंहिंजो हिकिड़ो शिया मौलवी सां मुनाज़रो बि थियो। उहो मौलवी अञा ताईं सखर में ज़िंदा आहे। उन खां पोइ मुंहिंजो ॻोठ में माण्हू कन्वर्ट थिया ऐं सुन्नी थी विया। त जॾहिं आउं डॉक्टरी पढ़ंदो पियो, असां सां गॾु शुमाली यमन जा अरब छोकिरा पढ़ंदा हुआ। त उन्हनि सां बि दोस्ती हुई, त उन्हनि बि मूंखे काफ़ी प्रैक्टिस कराई अरबी जी। फारसी त मूं घणी डॉक्टर थियण खां पोइ सिखी आहे। हालांकि मुंहिंजो पीउ फारसी जो आलिम हो, पर नंढा हुआसीं, पीउ जो इंतकाल थी वियो, उन खां फारसी त कोन सिखी सघियुसि। ऐं फारसी आसान ज़बान बि आहे, तमामु आसान आहे। त उहा आउं बाद में पंहिंजे मूं सिखियो आहियां, किताब पढ़ी ऐं कुझु ॻाल्हाए। मूंखे यादि आहे कि मुंहिंजी FC बलोचिस्तान में पोस्टिंग हुई, त कोयटा खां होॾे विस्प ईरान बॉर्डर ते। त उन तफ़्तान वारी गाॾी में आउं पंहिंजी फैमिली सां गॾु हुउसि, ॿी बि हिकिड़ी फैमिली हुई। उहे फारसी ॻाल्हाइण वारा हुआ। ऐं उन सां मतिलबु असांखे 2 ॾींहं ऐं 1 राति लॻा। ऐं उनखे थेरी कंदो पियुसि फारसी में, को मसइलो कोन थियो। त फारसी आसान ज़बान आहे। त उहा मूं ईअं सिखी, पंहिंजे हिमत सां अरबी ज़बान पढ़ीसीं बि, ऐं वरी जेके अरब छोकिरा गॾु हुआ, वरी जेको क़ुरान हदीस जो मज़हब जो मुतालियो कयो, त अरबी मूं 1976 में 77 में मुंहिंजो जेको शाइरी जो मजमूओ छपियो हो, उन वक़्त में 4 ज़बानुनि में हो। सिंधी, सराइकी, अरबी ऐं उर्दू। उन वक़्त में अरबी शाइरी मुंहिंजो उन मजमूए में मौजूदु आहे, जेको 1977 में छपियो, ऐं फर्स्ट ईयर में हुउसि। माशाअल्लाह। अदब खे एतिरो प्रमोट नथो कयो वञे नेशनल लेवल ते, सबब छा आहिनि? जेका मूं सवेरे ॻाल्हि कई, सबब इहे आहिनि, असां वटि अहल ऐं क़ाबिल माण्हुनि जी खोट थी वई आहे। अहल ऐं क़ाबिल माण्हू तादाद में त घणेई आहिनि। सही। क्वांटिटी जो मसइलो कोन्हे, मसइलो क्वालिटी जो आहे। क्वालिटी जो मसइलो। अवां हिते सीनियर शाइरनि मां कंहिंखे बीहारियो, उरूज़ ते लेक्चर ॾे, लेक्चर दौरान आउं उन खां 2 सुवाल थो पुछां, जवाबु न ॾेई सघंदो। जॾहिं असांजा पुराणा जेके हूंदा हुआ, डॉक्टर इब्राहिम खलील जे लेवल वारा माण्हू, उनखे तव्हां बीहारियो त कलाक न कलाक उरूज़ ते ॻाल्हाए थी सघिया, कंहिं सिन्फ़ ते ॻाल्हाए थी सघिया। मूं हिकु दफ़ो फेसबुक ते सुवाल पुछियो त गीत, काफ़ी ऐं वाई में कहिड़ो फ़र्क़ु आहे? गीत, काफ़ी ऐं वाई में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त 10-12 ॼणा हुआ, सभिनी पंहिंजी पंहिंजी राय ॾिनी, पर केर बि मूंखे दुरुस्त जवाबु न ॾेई सघियो। सही। हाणे इहो असांजी जो हाल आहे, त कीअं असांजा आर्ट्स काउंसिल में इहे ई माण्हू वेठा आहिनि। आर्ट्स काउंसिल में जेके उहिदेदार आहिनि, से केरु आहिनि? अवां हालत ॾिसो, असां ॾे जेको अख़बार थी छपिजे, उन जी सुर्ख़ियूं ऐं अंदरि मतन तव्हां पढ़ी ॾिसो, जंहिं क़िस्म जी ज़बान ऐं जेको ज़बान सां उहे वेदन कनि था, उते बि इहे माण्हू वेठा आहिनि। न त असांजा जेके पुराणा सहाफ़ी हूंदा हुआ, उहे ख़ुदि टॉप जा अदीब हूंदा हुआ। हू सहाफ़त हिकिड़ो अहिड़ी फील्ड आहे जंहिंमें मुख़्तलिफ़ शयूं सेखारे उनखे क़ाबिल बनायो थो वञे। सहाफ़ी कानून बि सिखनि था, सहाफ़ी इल्मु अदब ऐं ज़बानूं बि सिखनि था, सियासत बि सिखनि था, मुख़्तलिफ़ शयूं सहाफ़त जी ज़रूरत आहे। इहे शयूं उहे पुराणा सहाफ़ी जेके एडिटर्स हूंदा हुआ, अवां ॾिसो इमदाद हुसैनी या शमशेर उल हैदरी, जंहिं वक़्त में शमशेर उल हैदरी हूंदो हो नई ज़िंदगी जो एडिटर, इमदाद हुसैनी महरान जो हो, उन रिसालनि जो मयार ॾिसो। हाणे महरान रिसालो छपिजे थो 3 महीने, त बसि खोलिजे थो, दिलि नथी अचे पढ़ण ते। नई ज़िंदगी त कॾो को बंदि थी वियो।
त इन सबब जे करे असां वटि आर्ट्स काउंसिल में केरु एक्टिविटी कंदो, एक्टिविटी करण वारे में क़ाबिलियत कोन्हे, सही ॻाल्हाइण जो ललु कोन्हे, अचे कुझु कोन थो। बिल्कुलु हिकु उर्दू गज़ल थो तव्हांखे ॿुधायां। नाम लेने में रुकावट राज अफ़शा कर गई, एक जरा सी हचकचाहट राज अफ़शा कर गई। मैंने चाहा था कि अपना पेच उल्फत ना खुले, मैंने चाहा था कि अपना पेच उल्फत ना खुले, आपकी एक मुस्कुराहट राज अफ़शा कर गई। बज़्म में अपनी ज़ुबाबंदी पे मैं कायम रहा, बज़्म में अपनी ज़ुबाबंदी पे मैं कायम रहा, पर निगाहों की लगावट राज अफ़शा कर गई। आपकी आँखों से पीने का भला किसको पता, आपकी आँखों से पीने का भला किसको पता, वो मुनज़्ज़म लड़खड़ाहट राज अफ़शा कर गई। अपना अंदाज़े बयां मुखलिस पुराना ही रहा, बैत बंदी की बनावट राज अफ़शा कर गई। एक सिंधी गज़ल बि तव्हांखे ॿुधायां थो। हू मुंहिंजो यार गज़ब जो हसीन थो सॾिजे, हू मुंहिंजो यार गज़ब जो हसीन थो सॾिजे, खसे थो दिलि ऐं वरी दिलि नशीन थो सॾिजे। सुठी आहे मुंहिंजे सनम जी मुआमला फ़हमी, सुठी आहे मुंहिंजे सनम जी मुआमला फ़हमी, किथे दुआगू किथे नुक्तचीन थो सॾिजे। जॾहिं बि ज़हन ऐं दिलि मंझि इत्तफ़ाक़ थिए, जॾहिं बि ज़हन ऐं दिलि मंझि इत्तफ़ाक़ थिए, त अहिड़ी चीज़ खे बेशक यकीन थो सॾिजे। बनियूं फ़साद जो बाइस ही टे शयूं हर जाइ, बनियूं फ़साद जो बाइस ही टे शयूं हर जाइ, उन्हनि शयुनि खे ई ज़र ज़न ज़मीन थो सॾिजे। हुकूक यादि मगर फ़र्ज़ था वञनि विसरी, अधूरी ॻाल्हि खे हिते पूरो दीन थो सॾिजे। भले ज़मानो मटे कर वठूं समय मुख़लिस, अदीब सिंध अमर जो अमीन थो सॾिजे। वाह 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 वाह। टोटल घणा वज़न आहिनि शाइरीअ जा, बहर घणा आहिनि? बहर त हूअं त तमामु घणा आहिनि, 50 खां मथे आहिनि, पर बाद में जेके मुरविज थियासीं 19 बहर हुआ, 19 बहर जेके आमतौर ते पढ़ाया वञनि था। ऐं उन मां बि सभु बहर कोन था इस्तेमालु थियनि, मुफ़रद बहर तक़रीबन सभु इस्तेमालु थियनि था, जेके 7 आहिनि, मुरकब बहर घटि था इस्तेमालु थियनि। ऐं मुफ़रद ऐं मुरकब बहर छा आहिनि? मुफ़रद उहो जंहिंजो टोटल हिकु वज़न हुजे, मुफ़ाइलुल मुफ़ाइलुल मुफ़ाइलुल, मुरकब उहो जंहिंमें 2 अरकान या 2 वज़न मिली हिकु बहर ठाहिनि, जीअं मुफ़ाइलुन फ़ाइलातुन बहर मुज़ारे आहे, त हुन में मुफ़ाइलुन बि आहे फ़ाइलातुन बि आहे, 2 अरकान आहिनि, त उहो मुरकब आहे। अहिड़े नमूने 3 अरकान मिली ठाहिनि था। मूं जेके सबक़ लिखिया हुआ न हिन में फेसबुक ते, उन्हनि में मूं हिन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो हो त तव्हांखे ज़रूरत न आहे बहरनि जा नाला यादि रखण जी, सही, तव्हांखे ज़रूरत न आहे वज़न यादि रखण जी, सही। इन खां वधीक सुठो ऑप्शन उहो थी सघे थो। उन हूंदे बि तव्हां वज़न ते शाइरी करे सघो था, रुॻो अव्हांखे नंढे ऐं वॾे आवाज़ जी ख़बर हुजे। जहिड़ो ऐं कुझु अरसो दादू में रहियुसि, उते जेका सिंधी अदबी संगत दादू उनजो सेक्रेटरी हो रजब आज़ाद सोलंकी, तमामु वॾे पाए जो अदीब आहे। उन लेक्चर शुरू कराया उरूज़ जा, मुंहिंजो लेक्चर हूंदो हो हर 15 ॾींहं, त उन्हनि खे मूं इहे शयूं सेखारियूं त यार तव्हां इन चक्र में ॾुखिया आहिनि ॾाढा, अरकान जा नाला यादि करणु, बहरनि जा नाला, वरी उन जा मज़ाहिफ़ अचनि त उहे सवे नाला शेब अरबी ज़बान जा जिन जी माना जी ख़बर न हुजे, उनखे तव्हां यादि करण जे चक्कर में जेको यादि करे त भले करे, हा सुठी, पर अव्हां रुॻो इहो ॾिसो त वज़न छा आहे। शहर जो वज़न आहे आवाज़नि जी हिकु तरतीब, आवाज़नि जो मतिलबु आहे त नंढा आवाज़ ऐं वॾा आवाज़। हाणे अव्हांखे रुॻो इहो सम्झणो पवंदो त नंढो आवाज़ छा आहे, वॾो आवाज़ छा आहे, छा थींदो। हा बसि उहा तव्हांखे जॾहिं सम्झ में अचे, उनखे तव्हां हिकु तरतीब सां लिखो। अव्हां को हिकिड़ो शइ लिखो था,
जंहिंमें मां लिखो था पहिरियों आवाज़ नंढो आहे, वरी तव्हां ॿ वॾा आवाज़ था आणियो, वरी हिकु नंढो था आणियो, वरी ॿ वॾा आवाज़ था आणियो, वरी हिकु नंढो था आणियो, ॿ वॾा। तव्हां 3 दफ़ा इहा कार्रवाई कई। हाणे तव्हां बाक़ी शहर में बि ईअं ई करियो। 3 दफ़ा इहा तरतीब जेका तव्हांजी आहे, मिसाल हिकु नंढो वरी ॿ, वरी हिकु नंढो ॿ, 3 दफ़ा तव्हां आंदो। हाणे तव्हां सॼे शहर में आणियो, अव्हांखे का ख़बर कान्हे त इहो वज़न कहिड़ो आहे, पर सही अव्हांजी तरतीब इहा आहे नंढा ऐं वॾा गॾु अचनि पिया, इहो तव्हांजो वज़न ते शहर आहे, इनखे केरु ग़लति करार कोन कंदो। रिदम माना हुन में हुजे, रिदम अची वेंदो न ख़ुदि ब रिदम ख़ुदि ई। अची वेंदो। जॾहिं वज़न हूंदो त रिदम अची वेंदो। सही त हाणे उहो वज़न जॾहिं तव्हां पढ़ंदो तव्हांखे ख़बर पइजी थी, इहो फ़ऊल न आहे, इहो ॿाहिरि तक़ारुब आहे। न पढ़ो तव्हां इहे शयूं, पर सही अव्हांजो जीअं ॾिसो न, हाणे असीं जेको अहले ज़बान हूंदो आहे, अव्हां सिंधी आहियो, सही आउं सिंधी आहियां, छा अव्हां सिंधी ग्रामर पढ़ी सिंधी सिखिया आहियो छा? न, हुअं ई मादरी ॿोली आहे, घर में मादरी सिखी ज़बान थी। आहे, अव्हांखे घर में सिखी। हा त ॿोली सिखबी ईअं आहे न, असां जॾहिं धारी ॿोली था सिखूं, या त हुनजो ग्रामर पढ़ी अची असांजे स्कूल में, या उन माहौल में माण्हू रहे। अव्हां सही वञी 5-7 साल इंग्लिस्तान में अमेरिका में रही अचो, तव्हां वापसि ईंदो अंग्रेजी ॻाल्हाईंदो। सही त ही असांजो जेको आम ॿोली माण्हू आहे, गाॾे वारो, उनखे का ख़बर कान्हे इस्म छा आहे, ज़मीर छा आहे, अखर छा आहे, लफ़्ज़ छा आहे, पर सिंधी ॻाल्हाए थो, सही थो ॻाल्हाए, ठीकु थो ॻाल्हाए। सही त ही बि ईअं आहे, तव्हांखे ख़बर कान पवंदी त हीउ मुंहिंजो वज़न कहिड़ो आहे, ॿाहिरि कहिड़ो आहे, पर उहो हूंदो वज़न में शहर। वो साकन मुतहरिक, साकन मुतहरिक, इहे शयूं सिखो, साकिर मुतारिफ़ खे बि तव्हां छॾियो रुॻो नंढो वॾो आवाज़, बसि इहे 2 शयूं रुॻो सिखो सही तव्हांजो, ऐं उनखे अप्लाई करियो, इम्प्लीमेंट करियो, उन मुताबिक़ शहर लिखो। अव्हांजी शाइरी मौज़ून आहे, इहो एॾो ॾुखियो कमु कोन्हे, सिखण जी हद ताईं ॾुखियो कमु कोन्हे। सही बाक़ी हाणे तव्हां जॾहिं लिखंदो त यार हिते थिए कोन थो, शुरू में तव्हां इस्लाह बि करायो, सीनियर शाइर रहनुमाई बि कंदो, ऐं उहो तव्हांखे तरीक़ो बि ॿुधाईंदो, जिते माण्हू अटकी पवे त उन बहिरान में कीअं निकिरी अचे। सही ऐं इहे जेके मुंहिंजा शागिर्द आहिनि उनखे ॿुधाईंदो आहियां, रुॻो इस्लाह करे कोन ॾींदो आहियां, तरीक़ो बि सम्झाईंदो आहे, यार इन जा हिते तूं हीअं करी हा त ठीकु थी वञे हा। सही सही शेरो शाइरी जूं ॻाल्हियूं थियूं, ऐं जॉब जूं ॻाल्हियूं थियूं, इल्मु वज़न ॿाहिरि जूं ॻाल्हियूं थियूं, ज़िंदगीअ जो कोई यादगार सफ़र जेको असां सां शेयर कयो, जेको सॼा यादि रहिजी वियो हुजे। सफ़र त साईं असांजी फ़ौज में त सफ़र ई सफ़र हूंदा आहिनि। 2-2.5 सालनि खां पोइ उहो पाण सिंधी में चऊं लॾड़िया, हलिया असीं सही फ़ौजी लॾड़िया हूंदा आहियूं, खाना बदोश। हर 2-2.5 सालनि खां पोइ उहे असां माइग्रेशन करणी पवंदी। माइग्रेशन थींदी रहंदी आहे। मुंहिंजी आउं अञा मेजर हुउसि, त ॿाहिरि मुल्क में मुंहिंजी पोस्टिंग थी वई, यूनाइटेड नेशंस जो पीस कीपिंग मिशन, सिरालियोन हिकिड़ो मुल्क आहे, हीअ आहे वेस्ट अफ्रीका जो हिकिड़ो मुल्क आहे, सही मुस्लमाननि जी अक्सरियत आहे हुनमें, त उते ड्यूटी ते वियुसि। त असांजो जेको हेड क्वार्टर हूंदो हुओ, बटालियन हेड क्वार्टर, उहो असां खां 100 किलोमीटर परे हो। अच्छा हा, त हिकिड़ी मीटिंग थी, मीटिंग जो सॾु थियो, त आउं उन मीटिंग ते वेई हुउसि, मूंसां गॾु हिकिड़ो कैप्टन साहब बि हो। त उन कैप्टन साहब मूंखां इजाज़त घुरी, भला आउं गाॾी हलायां, मुंहिंजो हलाए गाॾी। असीं वियासीं पियो होॾे, त तिरकण वारो रस्तो हो थोरो, ऐं उहो ऊचो रस्तो हो, 2 पासा खाइयूं हुयूं, मतिलबु खाइयूं अहिड़ियूं जो हेठि किरो त चिटो डांह बि न ॿुधिजे, उते गाॾी स्लिप थी हुन खां। अड़ी बसि हीअं करे वरी हीअं करे, सो कुझु वण बि बीठा हुआ, मूं हुनखे चयो उन वण में टकराए। अच्छा पोइ गाॾी हुन वण में टकराई त गाॾी बीही रही, बि मूंखां सवाइ सभु ज़ख़्मी थी पिया। अच्छा इतफ़ाक़ आहे, उहो ड्राइवर कैप्टन साहब ज़ख़्मी थियो, पोयां सिग्नल वारो अमरा हो, ड्राइवर हो। पोइ हिक खे सभिनी खे मूं पाण खणी गाॾी में बि रखियो, फस्ट एड ॾिनी, वरी वापसि गाॾी हलाए हेड क्वार्टर अची मूं हुननि खे वधीक इलाज बि कयो। त उहो मंज़र अञा ताईं मुंहिंजे अखि न अची थो वञे, त कीअं असांजी गाॾी स्पीड में स्लिप थी, ऐं जेकॾहिं उहो हेठि वञूं हा त कंहिंखे ख़बर बि कान पई ख़बर वियासीं कान केॾां वियासीं। पए बेशक। ऐं आर्मी जी नौकिरी यकीनन ॾाढी ॾुखी हिकिड़ी नौकिरी आहे, ऐं हिकिड़ी ज़िमेदारी आहे हिननि जॻहियुनि ते। साईं, कपिड़नि जो कहिड़ो कलर पसंदि आहे तव्हांखे? काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि जिन में एॾो चूज़ी कोन हूंदो आहियां। कपिड़ा, मूंखे त कपिड़े जी ख़बर बि कान पई, जेकॾहिं मूंखे चवंदो वञे कपिड़ो वठी अचो, ठॻिजी ईंदुसि। अच्छा हा, शादी खां अॻु में मुंहिंजी माउ या मुंहिंजियूं भेनरूं या भाउर मुंहिंजे लाइ कपिड़ा वठंदा हुआ, हींअर मुंहिंजी ज़ाल थी वठे। मूंखे अच्छा कपिड़े जी का ख़बर ई कान्हे, ऐं ख़ासि बसि हिकिड़ो सोबर कलर हुजे, सही सुठो लॻे, को ख़ासि कलर मूंखे कोन्हे चॉइस में। सही। साईं, पसंदीदा खाधो कहिड़ो आहे? तरियल पटाटा तरियल पटाटा। मूंखे ॾाढा वणंदा आहिनि। सही, वाह 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 वाह। यकीनन साईं, तव्हां जेको पसंदीदा किताबु? ॾिसो, किताब मुंहिंजी
मज़हबी तरबियत आहे। सही ज़ाहिर आहे क़ुर पाक खां वधीक त कंहिंखे कोन सम्झंदुसि। जेकॾहिं तव्हां हुन खां हटी करे पुछो था मज़हबी किताबनि खां त पोइ शाह लतीफ़ जो रिसालो। वाह वाह तमामु बहितरीनु। साईं यकीनन तव्हां शाइर आहियो त मौसीक़ी ॼाणो पियो, उरूज़ जा ॼाणो पियो, भला मौसीक़ी ॿुधंदा आहियो? मौसीक़ी ॿुधंदो आहियां, मौसीक़ी जो ॼाणू कोन आहियां। ॼाणू जो मतिलबु त गायकियुनि वग़ैरह जी ॼाण हुजे इहा मूंखे कान्हे। सही ॿुधंदो आहियां ऐं ॾाढे शौक़ सां, ख़ासि तौर ते जेका क्लासिक पुराणी मौसीक़ी आहे मूंखे ॾाढी वणंदी आहे। क्लासिकल मौसीक़ी। हा, इंडिया जी हुजे या असांजी हुजे, उहा मूंखे वणंदी आहे ॾाढी। वाह वाह साईं यकीनन शाइर माण्हू चवंदा आहिनि त शाइरी तॾहिं थींदी आहे जेके तव्हां हिकिड़ी ॻाल्हि खे हसास हुजे। आमतौर ते चवणी हूंदी आहे त इश्क जी चोट लॻण खां पोइ ई माण्हू शुरू थींदो आहे। उन ॻाल्हि खे त तस्लीम नथो करियां, पर वरी बि कंहिं हद ताईं इहा ॻाल्हि बहितरु आहे। भला साईं मीर फ़तेह ताजपुर साहिब खे ज़िंदगीअ जे कंहिं मोड़ ते कंहिं इंसान सां को इश्क थियो? पहिरीं ॻाल्हि त शाइर या अदीब हुअण जे लाइ इश्क करणु या इश्क जो हुअणु ज़रूरी कोन्हे। ज़रूरी कोन्हे। आहे तॾहिं बि हर आशिक अदीब कोन थो थिए। बाक़ी जेको मां ॿियो सुवालु पुछो त हाणे मेडिकल स्टूडेंटशिप में असां सां गॾु छोकिरियूं पढ़नि थियूं। पसंदीदगी जी हद ताईं त काफ़ी छोकिरियूं सुठियूं लॻियूं। ख़ूबसूरत शइ सभिनी खे सुठी लॻे थी। मुंहिंजो प्रॉब्लम छा हूंदो हो त तमामु ग़रीब घराणे सां तालुक़ु रखां थो। सही मुंहिंजी हालति अहिड़ी हूंदी जो कॾहिं ॾींहंनि जा ॾींहं गुज़री वेंदा हुआ, मुंहिंजो खीसो ख़ाली हूंदो हो। पाण अवॉइड कंदो हुउसि यार कंहिं छोकिरी सां गॾु विया, मूंखे चांहि पियारणी पवे त किथां पियारींदुसि। सो पोइ उन करे पाण पासीरो रहंदो हुउसि। कंहिंखे ख़बर बि कान हूंदी त हीउ कंहिंखे पसंदि बि करे थो, कोन थो करे। बाक़ी जेके सुहिणियूं हूंदियूं हुयूं, सुठियूं त लॻंदियूं हुयूं। सुठो लॻण बि शइ आहे, इश्क मूंखे कंहिंसां बि कोन थियो। सही जो मूंखे पंहिंजो पढ़ाई जो हो त हिकु क्रेज़ हो मूंखे त छा बि थी पियो, बसि मूंखे डॉक्टर थियणो आहे। अच्छा, माना तव्हां जुनून हो? मूंखे जुनून हो। अल्हम्दुलिल्लाह डॉक्टर थी वियुसि। बसि उहो जुनून पूरो थियो, ॿियो तवजो ॿिए पासे घटि हो। सही। साईं घणियूं शादियूं आहिनि तव्हांजी? शादी हिकिड़ी आहे। अच्छा, मां कहिड़ो औलाद आहे साईं? 3 पुट आहिनि ऐं 2 न्याणियूं आहिनि। न्याणियुनि मां पुटनि मां को शाइर या को आर्मी ॾे? न, आर्मी में बि को कोन वियो ऐं शहरो अदब में ॿुधण जी हद ताईं आहे न, ख़ुदि लिखण वारा। असुल मसइलो इहो थी वियो छ आर्मी में रहण जे करे मुंहिंजे ॿारनि जी तइलीम थी आर्मी जे स्कूलनि में। सही। आर्मी पब्लिक स्कूल में, उते सिंधी बि कोन हुई। सिंधी त असां जेको घर में ॿारनि सां ॻाल्हाईंदा हुआसीं या थोरी घणी ईअं हुनखे सेखारीसीं, त इल्मु अदब इन करे बि कोन थियो। ॿियो इहो त रुझान हूंदो हर कंहिंजो पंहिंजो, हुननि जो रुझान उन तरफ़ कोन्हे। मज़हब ॾे हाणे मुंहिंजो पुटु आहे हिकु फरहान, उन सां मां ॻाल्हाईंदो त उहो जेका बि तव्हां गुफ़्तगू कंदो तव्हांखे दलील ॾींदो त क़ुर पाक जी फलाणी सूरत जी आयत नंबर फलाणी, हदीस जो फलाणो किताबु हदीस नंबर फलाणी। मज़हब ॾे रुझान मुंहिंजे सॼे औलाद जो आहे, उनजो घणो आहे ऐं इल्मु अदब ॾे अहिड़ो कोन्हे। सही। साईं यकीनन ज़िंदगी जा कई ॾुख आहिनि जेके माण्हू खे अणविसरंदड़ हूंदा आहिनि। ज़िंदगी जो अहिड़ो जेको वॾे में वॾो ॾुख जेको अणविसरंदड़ हुजे, जेको जीअ खे जोरींदो हुजे? उहो बयानु नथो करणु चाहियां, छो उहो मुंहिंजो सॻो मामू। सही। हू मुंहिंजो वॾो मामू जेको सो मुंहिंजो सहुरो हो, उनखां पोइ 2 नंबर मामू हो। त मूंखे पंहिंजो मेडिकल जो आख़िरी तारीख़ बि अचण वारी हुई, इम्तिहान जो फार्म भरणो हो, पैसा कोन हुआ ऐं मामू ताज़ो रिटायर थियो। 2 नंबर मामू हो मुंहिंजो। त हुनखां पैसा उधारा वरितुमि, पैसा त उधारा ॾिनी, पर हुनखां पोइ जेके हुनजा मैसेज आया थाणे में घुराईंदुसि, हीअं कंदुसि, त उहे शयूं ॾाढो गुरबत इंसान खे यकीनन, हा, वॾी मूं ॻाल्हि इहा आहे त इन हवाले सां ॾाढो टफ टाइम ॾिठो। बल्कि मुंहिंजी शुरूआती तव्हां शाइरी ॾिसंदो त उन में रुॻो इहे ॾुखण वारी शाइरी आहे, शुरू वारी। साईं कर्नल साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां लख कुर्बत, तव्हां बज़्म महिराण खे टाइम ॾिनो, वक़्तु ॾिनो ऐं यकीनन तव्हांजे जेके एजुकेशन जी जर्नी आहे या ही शाइरीअ जे हवाले सां जेका तव्हांजी जर्नी आहे सॼी, या जॉब जे हवाले सां, इहो सॼो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे असांजे लाइ, तजुर्बो आहे असांजे नाज़रीन जे लाइ। नाज़रीन, अॼु जेका असांजी मीर कर्नल डॉक्टर फ़तेह अली तालपुर साहिब जिन सां हैदराबाद में मुलाक़ात हुई, पुॼाणी ते पहुचे थी। वरी बि मुलाक़ात में ॿी नई शख़्सियत सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं ॾींदा इजाज़त, सलाम।